पंहिंजावरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तो, इन्हनि में हाणे चाकर ख़ान सबूत हथु करण जे लाइ सिकू खे बकाइण जे लाइ जाबर जे मथां तयारु करे छॾियो आहे। जाबर खे अंदाज़ो लॻी वियो आहे, तॾहिं जाबर पंहिंजे भाउ खे पारत करे वञी रहियो आहे त मां चाकर ख़ान जे हिन जेको आहे शामिलु थियण वारो आहियां, मतां मूंखां उतां ॿधिजी वञा, मूंखे चाकर ख़ान ॿधाए छॾे, तूं सिकू खे या उनजे भाउ खे रस्ते तां हटाए छॾिजांइ। जे इन्हनि खे तूं मारियो त पोइ मुंहिंजी बेगुनाही जो सबूत उहे हूंदा। जे उहे मरी विया त पोइ मूंखे कोई नथो ॿधे सघे ऐं मुंहिंजे मथां बकण वारो मरी वेंदो। यानी हू पंहिंजे भाउ खे पूरी तरबियत ॾेई वॾे वेंदो ऐं सिकू जे लाइ को न को मुसीबत हाणे अचण वारी आहे। सिकू पूरो बयानु न ॾेई सघंदो चाकर ख़ान जे अॻियां जेका असली ॻाल्हि ॿुधाइणु चाहे थो। या त हू रस्ते में मारियो वेंदो, या हू गिरफ़्तार थी वेंदो, या ब्लैकमेल थी करे बयानु पंहिंजो मटे वेंदो, असली बयानु खां ॿियो बयानु ॾेई वेंदो। अहिड़े हिसाब सां कुझु न कुझु चकर हाणे थियण वारो आहे। दोस्तो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते जी अपडेट तव्हांखे सुठी लॻे त शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हांजो पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार मिलंदा था अचनि।